हर वो शख्स जो मस्जिद में अचे, नमाज पढ़े, जो कुछ भी करे, जे कलमो पढ़ियो आहे भले, वो पंहिंजे मालिक परवदगार सां टिनि तरीक़नि सां ताल्लुक़ जोड़ींदो आहे। उहे तरीक़ा बि अर्ज़ु कंदुसि। उन्हनि में पहिरियों तरीक़ो जेको आहे उहो ज़ुबान जो आहे। ज़ुबान जे ज़रिए सां माण्हू पंहिंजे रब सां ताल्लुक़ जोड़ींदो आहे। मसलन तस्बीह कई, ज़िक्र कई, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ज़ुबान जे ज़रिए सां उन ज़िक्र कयो, ज़ुबान के ज़रिए से अल्लाह पाक जो शुक्र कई, ज़ुबान के ज़रिए से तिलावत कुरान मजीद कई, ज़ुबान के ज़रिए से तबलीग वाइज़ नस जो कुछ भी कई, यो ताल्लुक़ पंहिंजे करीम रब सां ज़ुबान के ज़रिए से जोड़े। ॿियो तरीक़ो जिस्म ऐं ज़ुबान, यानी तव्हां अॼु मस्जिद शरीफ़ में आया हो, जिस्म सां आया हो, बदन सां आया हो। जेका तव्हां नमाज़ पढ़ंदव, हथ खणंदव, उन में तव्हांजो बदन शामिल हूंदो, जिस्म शामिल हूंदो। सजदो ॾींदव, उन में तव्हांजी पेशानी जिस्म शामिल हूंदो। रुकू क़ियाम जो कुछ भी कंदव, जिस्म शामिल हूंदो। ज़ुबान सां जो कुछ भी पढ़ंदव या ज़ुबान शामिल हूंदी। ॿियो ताल्लुक़ बानो इन ॿिनि तरीक़नि सां जोड़ींदो आहे, जिस्म ऐं ज़ुबान। काफ़ी अहिड़ा आहिनि जेके ज़ुबान ऐं जिस्म जे ज़रिए सां ताल्लुक़ जोड़नि था। आया नमाज़ पढ़नि, दिल के का मालूम ही न थी नमाज जी छा बरकत आहे, नमाज जो नूर महसूस न थियो, असर महसूस न थियो, नमाज पढ़ी रवाना थी। ज़ुबान वारे ज़ुबान सां ज़िक्र कयो, का असर महसूस न थियो, ज़िक्र भी कई, गारियूं भी ॾिनई, 5 तस्बीहूं ज़िक्र जूं पढ़ी, ॿाहिरि निकितो, गारियुनि में शुरू। टियों तरीक़ो ख़ालिस जिस्म, ज़ुबान ऐं दिल। टियों तरीक़ो आहे इहो। हाणे ॾिसो आहे ते टिनि तरीक़नि खे सिखणो पवंदो आहे। टिनि तरीक़नि खे सिखणो पवंदो आहे ताल्लुक़ जोड़ण जे लाइ। ज़ुबान वारो जेको तरीक़ो आहे ऐं जिस्म वारो जेको तरीक़ो आहे, ज़ुबान ऐं जिस्म, इन तरीक़े जे लाइ किताब ऐं उस्ताद तलाश करणो पवंदो। हिकु किताब, ॿियो उस्ताद। किताब में पढ़ंदव हिन फलाणे ज़िक्र जी हेतिरी फ़ज़ीलत आहे, तव्हां पढ़ंदव, तस्बीह खणंदव, शुरू थी वेंदो। भला जे किताब बि न पढ़ो त अॻिलो तव्हांजो उस्ताद हूंदो, उहो कंहिं किताब जो मोहताज हूंदो। उन कंहिं किताब में कुझु कंहिं अमल जूं फ़ज़ीलतूं पढ़ी हूंदो, तव्हांखे सेखारींदो। नमाज बदन जी इबादत आहे, ज़ुबान भी शामिल आहे उन में भी तव्हांखे को उस्ताद करणो पवंदो। उस्ताद खां बिना तव्हां न नमाज़ पढ़ी सघंदव, न तव्हां तिलावत करे सघंदव। तिलावत कुरान मजीद, नाज़रा पढ़ण जे लाइ, हिफ़्ज़ पढ़ण जे लाइ, दरस निज़ामी पढ़ण जे लाइ, जो कुछ भी ज़िबानी ताल्लुक़ जेको पंहिंजे करीम रब सां जुड़े थो ज़िबान जे ज़रिए सां, उन में उस्ताद करणो पवंदो आहे। ऐं उस्ताद ऐं कलम ऐं किताब जो मोहताज हूंदो आहे उहो शख़्स। ऐं जेको टियों तरीक़ो आहे ख़ालिस, ज़ुबान, जिस्म ऐं दिल, उनखे सिखण जे लाइ पीर कामिल करणो पवंदो आहे, मुर्शिद कामिल करणो पवंदो। इन में जहिड़े तरीक़े सां हुन में कागज़, किताब ऐं उस्ताद जे अॻियां मोहताज आहे, अल्लाह अकबर, हिन में बि ज़रूरु आहे। हिन में बि को शख़्स मुर्शिद कामिल जी नज़र, मुर्शिद कामिल जी नज़र ऐं पाकीज़ा तज़किया वारी दिल जी ज़रूरत। पाक सीने में नज़र जो तीर लॻंदो आहे, उन नज़र जे तीर सां उन ज़मीन ते रहण वारे शख़्स जो ताल्लुक़ परवदगार सां ईअं जुड़ी वेंदो आहे जो अर्श ते फ़रिश्ता बि उन जो तज़किरो करणु शुरू कंदा आहिनि। हाणे ॾिसणो आहे, हे 3 तरीक़ा हुया जेके आउं अर्ज़ु कयमि। पहिरें तरीक़े जे लाइ उस्ताद, किताब जो मोहताज करणो पवंदो आहे, लाज़िम आहे। ॿिए तरीक़े जे लाइ मुर्शिद कामिल करणो पवंदो। हाणे ॾिसणो आहे अल्लाह ताला खे पसंदि कहिड़ो तरीक़ो आहे। कुरान ऐं हदीस में सख़्ती सां ताक़ीद कहिड़े तरीक़े जो थियल आहे ऐं असां कहिड़े तरीक़े में आहियूं। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बबरकात जो हुज़ूर में हर उन शख़्स जी इबादत क़बूल आहे जेको 3 तरीक़नि सां पंहिंजे करीम रब सां ताल्लुक़ जोड़ींदो आहे। 3 क़िस्म माण्हुनि जा थी विया। ऐं अल्लाह जंहिंखे बि पंहिंजो माण्हुनि में दोस्त बणाईंदो आहे त हुन 2 क़िस्मनि मां न,
अल्लाह अगर कंहिंखे पंहिंजी दोस्ती जे लाइ चूंडींदो आहे त उन 3 क़िस्म जे माण्हुनि मां अल्लाह विलायत खे ज़ाहिर फरमाईंदो आहे। जेको ज़ुबान जिस्म ऐं दिलि जे ज़रिए सां पंहिंजे करीम रब सां ताल्लुक़ जोड़े, इहो महबूब तरीक़ो आहे, ख़ासि तरीक़ो आहे ऐं लाज़िम तरीक़ो आहे। अल्लाह अकबर, इन तरीक़े ते अमल करण वारनि मां अल्लाह वली पैदा फरमाईंदो आहे जेके जहान के रंग लाईंदा आहिनि। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।